हिकु रस्तो रूस ठाहे रहियो आहे, ॿियो रस्तो अमेरिका ठाहे रहियो आहे। ही उहे रस्ता आहिनि, रोड आहिनि जेके एशिया के यानी इंडोनेशिया खां वठी विच में जेके पाकिस्तान इंडिया अचनि था, सऊदी अरब अचे थो, इन खे टपाए तुर्की ओ यूरोप ॾे पुॼाइनि। हाणे हिकिड़ो रूस ठाहे रहियो आहे, ॿियो अमेरिका ठाहे रहियो आहे। अमेरिका जो कोशिशि आहे त रूस इहो रस्तो न ठाहे, रूस जो कोशिशि आहे त अमेरिका इहो रस्तो न ठाहे। हाणे इन कशमकश में जेको जंग हली रहियो आहे, यकीननि जेके ॿई मुल्क आहिनि, ॿिन्ही जा जेके इतिहादी मुल्क आहिनि, उन्हनि जी मदद सां जंग हली रहियो आहे। हाणे जेको ॻाढ़ी समुंड आहे, रेड सी आहे, जेको बहार आमर जंहिंखे चवंदा आहिनि, उते यमन जेको आहे सो शिपनि सां हमलो करे रहियो आहे, मिज़ाइल हणी रहियो आहे, ॿेड़ियुनि खे, वॾा वॾा कार्गो शिप्स खे मारे रहियो आहे, ख़ासि करे इसराइल जे। हाणे ई बिज़नेस जो जंग आहे, मुफ़ादनि जो जंग आहे। हाणे अचो जेके असांजा यूट्यूबर आहिनि, ई उहे यूट्यूबर आहिनि जेके जवान हूंदा त फिल्मूं लिखंदा हुआ, ड्रामा लिखंदा हुआ। फिल्म स्टार नीली इन्हनि जो जेको आहे सो फेवरेट हूंदी हुई। ऐं इहे पंहिंजे इहे कामोरा हूंदा हुआ, कामोरा इहे ऑफिसनि में जेके मायूं कमु कंदियूं, उन्हनि जा हथ ॾिसी क़िस्मत जो हाल ॾिसंदा हुआ, चवंदा हुआ तुम्हारी नसीब बहुत अच्छी है, ईअं चुमंदा हुआ उन्हनि जे हथनि खे। हाणे उन जा ॾाढ़ी अच्छा थिया आहिनि, हाणे उहो पोड़ा थिया आहिनि। हाणे जेको आहे सो ईंदा आहिनि, चवंदा बाबा हाणे मुलमतुल कुबरा आहे, आख़िरी जंग आहे, हाणे इन खां पोइ क़यामत अची वेंदो। अरे बाबा उहो बिज़नेस ते कमु करे रहिया आहिनि। असां पटाटा ऐं बसर नथा ख़रीद करे सघूं, दाणा नथा ख़रीद सघूं, महांगाई आहे। का सुठी ॻाल्हि कयो, जॾहिं मोबाइल खोलियूं था चओ था क़यामत जी निशानी आहे, हीअं असां वटि त रोज़ु क़यामत लॻो पियो आहे भाऊ, रोज़ु मरूं था असां, डेली मरूं था। मजाला जो सुठी ॻाल्हि करणी, उहे पंजाबी कामोरा आहिनि जेके सिंधियुनि जा हक़ मारियूं वेठा आहिनि, जेके बलोचनि जा हक़ मारियूं वेठा आहिनि। हाणे पंजाब जो शेखापुरा जो हिकिड़ो कामोरो वञी बलोचिस्तान में DC लॻो आहे, ई उहे जेको आहे सो आहिनि, सॼी ज़िंदगी इंजॉय कयो अथनि। इहे सॼी ज़िंदगी जेको आहे सो पीउ ऐं किताब पढ़ंदा रहिया, हाणे पोड़ा थिया आहिनि, हाणे वॾा ॾाहा थिया आहिनि, वॾियूं वॾियूं पेंशनूं था खणनि। का कंस्ट्रक्टिव सोच न आहे हिननि जो, का सुठी सोच न आहे हिननि जो। हाणे तव्हां का सुठी ॻाल्हि कयो जंहिंखे ॾिसी असीं मोटिवेट थियूं। हे त ॿार खे बि ख़बर आहे त भई दुनिया में छा थी रहियो आहे। हल का सुठी ॻाल्हि कयो, का सोच वारी ॻाल्हि कयो। अख़बारूं भरियूं पियूं हिन ख़बरनि में, स्टोरीज़ लिखिया वञनि था, आर्टिकल्स लिखिया वञनि था, कालम लिखिया वञनि था, मज़मून लिखिया वञनि था। हल हिकु त इहो जेको पंजाबी लाबी आहे, इहो डोमिनेट कयो आहे जेको आहे सो असांजे सोचनि ते, असांजी ज़िंदगियुनि खे। मजाला को का सुठो माण्हू अॻिते अचे, उनखे भॼाए था छॾनि मुल्क मां। अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादा केॾो वॾो कामूरो हो ऐं केॾो वॾो ॾाहो माण्हू हो, भुट्टे साहिब खां पोइ त उनखे भॼाए छॾियूं। आख़िरी पंहिंजे हयाती जे आख़िरी ॾींहंनि में जेको आहे सो हलियो आयो, जंहिंजो वॾो रोल हो 73 जे आइन में लिखण में, वॾो रोल हो कानूनदान जो, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादा मरहूम जो। अहिड़नि खे वरी भॼाए छॾिया जेके ॾिंगा आहिनि, जेके न के कम जा आहिनि, बसि पंजाब जे मुफ़ाद खे संभाले वेठा आहिनि, उहो अयाशियूं था कनि। हीअं बि थींदो आहे, जॾहिं बि मका में बरसाति थींदो आहे, जबलनि ते गाहु फुटंदो आहे, चवंदा आहिनि क़यामत जो आख़िरी निशानी आहे। हाणे बाबा को नेचुरली ॻाल्हि आहे, जेके जंगली ॿूठा आहिनि, भली उन्हनि खे साल पाणी न मिलनि, सुकी वञनि, जॾहिं बि पाणी मिलंदो आहे त उहे फुटी पवंदा आहिनि, सरसब्ज़ शादाब थींदा आहिनि। हीअ त हिकिड़ो कॉमन सेंस जो ॻाल्हि आहे। रोज़ु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, असां दिमाग़